अज साओ महीने जो सुमार है जिते दरगाह जा फ़कीर रागी फ़कीर दरगाह ते दुआ घुरी रहा हैं। कपर कारो भार कारी आलम जा अल्लाह आहीं तुझे आसरे दिन सरात मुस्तकीम हादी थी हमरा वाहिद कान्हे राह तो सिवात रजेत बारला इमाम ज़माना जल ज़हूर फरमायो असा के मुनकर गुलाम में शिवार फरमायो आका पाक मोहम्मद मदीने सलात संजियात नसीब फरमायो ये सब के के सवाली खानी कजी मुहाबस नहीं लगे धारिन से पारी जो दरन दे कारीन पूज प्यारे पैदा वाजो बिहारी रुतवा सा लती हुते आया उकारी खिली की कारी खे शान मली मारू मिट मरी रजा सभई परख्या सू सौखे भाई सड़को के में तू ही तू मौला मथा मो बुरो लाहिम बाश बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन रहमान रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम ये दरगाह जा फ़कीरन जेके महीने जे सुमार ते समाए कंदा आहिनि दुआ पिण कई वेंदी आहे। ऐं साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े जो ही अंगण आहे। असां हिन वक़्तु साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे अंगण में मौजूदु आहियूं ऐं यकीनन ही मंज़र तव्हांखे पसंदि ईंदा। हिंद सिंध जो वली ऐं हिंद सिंध जो बादशाह हज़रत साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ही रोज़ो आहे। ऐं असां हिते अॼु साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े मुबारक ते मौजूदु आहियूं। यकीनन ही रोज़े जा अंदरिया ॿाहिरियां ॾेख तव्हांखे पसंदि ईंदा। हिंद सिंध जो वली साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जो ही रोज़ो आहे। हिते 12 महीना ज़ाइरिन जी अचण वञण जो सिलसिलो जारी हूंदो आहे। तमामु ज़बरदस्त ही हुनजो अंगण आहे। नाज़रीन अचो त साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी तव्हांखे मस्जिद जो अंदरियूं ॾेख ॾेखारियूं। ही मस्जिद आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े मुबारक सां गॾु ही मस्जिद जो अंदरियूं ॾेख आहे। असां तव्हांखे अंदरि वठी आया आहियूं। हिते केॾी कारीगरनि जी कारीगरी ऐं गुल चिटाली थियल आहे ज़बरदस्त। ही मस्जिद आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े जी। ही उन वक़्त जो कारीगरनि जो शीशे ते कमु जड़ावट सां थियल आहे ऐं गुल चिटाली ही तव्हांखे असां ॾेखारियूं पिया। ही कारीगरनि जी कारीगरी आहे। ही साईं जिन जी मस्जिद आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े सां गॾोगॾु ओभरी पासे खां उतरी पासे खां साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे रोज़े खां उतरी पासे खां ही साईं जी मस्जिद आहे साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी। ऐं तमामु ज़बरदस्त मस्जिद आहे। हिन मस्जिद जो अंदरियूं ॾेख असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। वॾी कारीगरनि जी कारीगरी ऐं वॾी हिकमत ऐं सॼो हिन ते जेको आराइश थियल आहे शीशे जो कमु थियल आहे ऐं हथ जो हुनुरु आहे हथ जो पोरियो आहे। तमामु ज़बरदस्त सुठे नमूने सां हिन खे ठाहियो वियो आहे ऐं वॾी महिनत सां ही गुल चिटाली पथरनि ऐं कावनि सां जेका इहा गुल चिटाली कई वई आहे साराह जोगी आहे। ही मस्जिद आहे। मस्जिद में ज़बरदस्त गुल चिटाली कई वई आहे। ही महराब आहे मस्जिद जो। हे मस्जिद जो अंदरियूं ॾेख आहे। तमामु कारीगर जी ॾिसो केॾी कारीगरी आहे ऐं यकीनन हीउ सॼो पथर ऐं शीशे जो कमु आहे। हीउ सॼो हथ जो पोरियो ऐं हथ जो हुनुरु आहे। जस हुजे इन्हनि कारीगरनि खे जिन हेॾी महिनत कई आहे ऐं हिन खे ख़ूबसूरत अंदाज़ सां जड़ावट बनाई आहे।
तमामु ज़बरदस्त ही मस्जिद जो आहे कुझु अंदरियां ॾेखनि जेके असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया। तमामु ज़बरदस्त ही सॼो पथर जो ऐं शीशे जो आराश थियल आहिनि। ही शीशो ऐं पथर आहे, तमामु ज़बरदस्त कारीगरनि जी कारीगरी हीअ असां तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं यकीनन हीअ तव्हांखे पसंदि ईंदो। हीअ साईं जी मस्जिद आहे। मस्जिद जे अंगण जो ॾेख ऐं हीअ मस्जिद जो ॿाहिरियों ॾेख ज़बरदस्त। ही मस्जिद आहे जेको असां तव्हांखे ॾेखारियोसीं। हाणे वरी अचूं पिया साईं जे अंगण मुबारक ते, ही हुनजो हाथो आहे, हिन साईं जो रोज़ो मुबारक आहे।